दोस्तों मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम थी रहियो आहे 29 एल्बम ऐं असीं शादाब स्टूडियो में आहियूं ऐं तव्हांखे दिलनि कलाम जो वणंदो हूंदो हिन जी सिलेक्शन कई आहे ज़ुल्फ़िकार बगी साहब वही दकड़ो साहब ऐं आबिद सेठ असांजो जेको आहे शेख आबिद शेख ऐं प्रोड्यूसर वही दकड़ो असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजो तावन असांजो सहकार हमेशह रहंदो आहे जीअं ईअं रहंदो रहे नौबतूं